तव्हां केरु आहियो? पंहिंजो तारीफ़ करायो या ख़ान बहादुर जे बछ ते आहियो? ऐं हू पाण पीउ पुट किथे आहिनि? उहे छो नज़र न पिया अचनि? चाचा ही तव्हां छा पिया चयो? ऐं तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे साम्हूं केरु बीठल आहे? बाबा साईं जेके बछ ते कमु कंदा आहिनि उन्हनि जी एतिरी मजाल आहे जो मालिक जो नालो उन जी इजाज़त जे बग़ैर खणी सघनि। चांडोकी, oh, I'm sorry, मिस चांडोकी, या तव्हांखे बीबी चांडोकी जी मुखातिब चवां? जेको तव्हांजो ज़र्फ़ तव्हांखे इजाज़त ॾे, छो जो हर माण्हू जी गुफ़्तगू उन जे किरदार जे लॉकर जी चाबी हूंदी आहे। माण्हू ॿिए खे अहिड़ो ॾेई सघंदो आहे जेको दामन में हूंदो अथसि। तव्हां पंहिंजी कुझु हद क्रास न पिया करियो? साबू तकड़ न। मिस चांडोकी, तव्हां मुंहिंजे बारे में कुझु बि नथा ॼाणो, इन्ही करे तव्हांखे पूरो इख़्तियार आहे। तव्हां मुंहिंजे बारे में कुझु बि नेगेटिव सोचे सघो था, पर मां तव्हां ते पूरी रिसर्च कई आहे, इन करे मां तव्हांखे कुझु बि न चवंदुसि। तव्हां असांजे बारे में छा था ॼाणो? साईं, अवल हिननि खां इहो त पुछो त ही आहिनि केरु ऐं असांखे कहिड़े ॾोह जी सज़ा ॾिनी पई वञे, हिते छो असांखे क़ैद कयो अथनि? मुंहिंजी लाइफ तव्हां खां वधीक ट्रेजिडिक आहे, ईअं खणी चओ त ॾुखियनि भरी आहे। या असां किन शर्तनि ते ठही वञण जी सूरत में हिक ॿिए जी मदद बि करे सघूं था। तव्हां जूं ॻाल्हियूं मुबहम आहिनि। तव्हां भला साफ़ तौरु नथा ॿुधाए सघो त तव्हांखे असां खां कहिड़ी मदद दरकार आहे? छा इहो तरीक़ो आहे मदद घुरण जो? एॾो सस्पेंस क्रिएट करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? असांखे फिल्म जे सीन में न बीठा आहियूं जो तव्हां जुमलनि में एॾा पॉज़िस ॾेई म्यूज़िक जो मार्जिन पिया छॾियो। ॻाल्हि खे ख़तमु करियो भला। अञा ताईं असांखे नतीजे ते बि कोन पहुची सघिया आहियूं, हेसि ताईं जो तव्हां पंहिंजो इंट्रोडक्शन बि कोन करायो आहे। मूं जॾहिं पंहिंजे बारे में तव्हांखे ॿुधाइणु शुरू कयो न, त मूंखे यकीन आहे तव्हांजो वालिद साहब छिके मूंखे गॾे लाहींदो ऐं उनजो ॿार हल्को थी वेंदो। त पोइ अहिड़ी ॻाल्हि आहे त जल्दी ॿुधाए, देरि छो थो करीं? मुंहिंजो नालो शामिर आहे अंकल, ऐं थी सघे थो त तव्हांखे इन नाले सां कंहिं दौर में उनसियत रही हुजे। मिस्टर शामिर, असां 2 ॾींहंनि खां इन क़ैद खाने खां बेज़ार थी चुका आहियूं। सच पुछो त तव्हांजी जेका इहा ड्रेग आहे न, इन मां बि मूंखे बेज़ारी थियण लॻी आहे। बाबा, हाणे तूं बि असुल ॻाल्हि ताईं अचु। केसीं ताईं असां सच ॼाणण लाइ तुंहिंजे मुंहं ॾे ॾिसंदा रहंदासीं? अंकल, मां ॿुधो हो त सिंध जा वॾड़ा ॿारनि जी शिकल ॾिसी उन्हनि जूं पीढ़ियूं ॿुधाईंदा हुया। अफ़सोस आहे तव्हांखे मुंहिंजो चहिरो ॾिसी तंहिंजी यादि नथी अचे। मां नवाब सोहराब ख़ान जो पुटु शहमीर आहियां। शमीर, सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।